औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्श कुर्सीअ जूं जेके सिफ़तूं क़ुरान पाक में बयान कयूं वयूं आहिनि उहे हीअ आहिनि। अर्रहमान अलल अर्श इस्तवा, सूरह ताहा, सूरह नंबर 20, आयत नंबर 5। उहो वॾो महिरबान जंहिंजी हुक्मरानी अर्श ते आहे। रफ़ीउ दरजात ज़ुल अर्श, सूरह मोमिन, सूरह नंबर 40, आयत नंबर 15। बुलंद दर्जा ॾियण वारो अर्श जो मालिक। फ़तआल अल्लाहुल मलिकुल हक़, ला इलाहा इल्ला हुव रब्बुल अर्शिल करीम, सूरह मोमिनून, सूरह 23, आयत नंबर 116। अल्लाह वॾी बुलंदीअ वारो आहे, सचो बादशाह आहे, उन खां सवाइ को बि माबूद नाहे, इज़त वारो अर्श जो मालिक। ला इलाहा इल्ला हुव रब्बुल अर्शिल मजीद, सूरह नमल, सूरह नंबर 27, आयत नंबर 26। अल्लाह खां सवाइ को सचो माबूद नाहे, उहो वॾे अर्श जो मालिक आहे। वहुवल गफ़ूरुल वदूद, अर्शिल मजीद, सूरह बुरूज, सूरह नंबर 45, आयत नंबर 13 ऐं 14। उहो ई बख़्शणहार मुहबत कंदड़ आहे, अर्श जो मालिक वॾे शान वारो। सुम्मस्तवा अलल अर्शिल मजीद, सूरह आराफ, सूरह 7, आयत नंबर 54। जंहिंजी हुक्मरानी अर्श ते आहे। अल्लज़ीन यहमिलूनल अर्श व मन हौलहू युस्बहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही व यस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू रब्बना वस्सिअत कुल्ल शैअन रहमतहू व इल्मा, सूरह मोमिन, सूरह नंबर 40, आयत नंबर 7। उहे जेकी अर्श खे खणंदड़ आहिनि, जेकी उन जे चौधारी आहिनि, पंहिंजे रब जी हमद सां गॾु तस्बीह कनि था ऐं उन ते ईमान आणनि था ऐं मुस्लमाननि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि था। ऐं असांजा रब, तुंहिंजी रहमत ऐं तुंहिंजो इल्मु हर शइ ते समायल आहे। व यहमिल अर्श रब्बक फ़ौक़हुम यौमइज़िन समानियह, सूरह हाक़त, सूरह 69, आयत नंबर 17। ऐं उन ॾींहुं तुंहिंजे रब जो अर्श 8 फ़रिश्ता खणंदा। वरतरल मलाइकत हाफ़ीन मिन हौलिल अर्श युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व कुदिय बैनहुम बिल हक़्क़ि व क़ीलल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सूरह ज़ुमर, सूरह नंबर 39, आयत नंबर 75। ए रसूल, उन ॾींहुं मलाइकनि खे अर्श जे चौधारी घेरो करे बीहंदड़ ॾिसंदे पंहिंजे परवरदिगार जी हमद सां गॾु संदसि पाकाई बयानु कंदा हूंदा ऐं संदनि विच में इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो वेंदो ऐं चयो वेंदो त सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ ई आहिनि, जेको जहाननि जो परवरदिगार आहे। उन खां अलावा जेका सही में दुआए किरबाई आहे, उन में अर्श जो ज़िक्र हिन तरह आहे। ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम, ला इलाहा इल्लल्लाह रब्बुल अर्शिल करीम, ला इलाहा इल्लल्लाह रब्बिस समावात व रब्बिल अर्द रब्बिल अर्शिल करीम। इमाम अहमद रहमहुल्लाह फरमाइनि था त उनखे अब्दुल रज़ाक ऐं यहया बिन आला पंहिंजे चाचे शुएब बिन ख़ालिद जे हवाले सां बयानु कयो आहे त उन सां समाक बिन हरब, अब्दुल्ला बिन उमीरा, अहनफ इब्न कैस ऐं अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब जे हवाले सां बयानु कयो त हू हिकु ॾींहुं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मके में वेठो हुयो त पाण करीमन आसमान जे तरफ़ ॾिसी बादलनि जे तरफ़ इशारो कंदे उन्हनि खां दरियाफ़्त फरमायो, हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। त उन्हनि असाबनि अर्ज़ु कयो,
या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही बादल आहिनि। उन खां पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, छा उन्हनि सां मुज़ यानी बारिश नाहे थींदी? असां अर्ज़ु कयो, जी हुज़ूर, बारिश बि थींदी आहे। उन खां पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां खां पुछा कयो, ऐं अन्नान, इहो ॿुधी असां ख़ामोश रहियासीं त इन्हीअ खे अल्लाह ऐं उन जो रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॼाणनि था। पोइ पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, सहाब ऐं अन्नान में 500 सालनि जी मुसाफ़त आहे। उन खां पोइ उन्हनि असहाबनि जे बक़ौल पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकु आसमान खां ॿिए आसमान ताईं जो रस्तो खुलियल साफ़ आहे, ऐं 7 आसमान जे हेठियां ऐं मथां खलाई बहर आहे, जीअं ज़मीन ऐं पहिरें आसमान जे विच में आहे। 7 आसमान जे मथां 8 चढ़ायूं आहिनि, अहिड़ी ई तरह जे ज़मीन ऐं पहिरें आसमान जे विच में आहिनि। उन खां बाद हेठायूं ऐं मथायूं आहिनि। अर्श जो ॻुझ आहे जेको अर्श इलाही आहे, ऐं एॾियुनि बुलंदियुनि खां अल्लाह ताला खे बनी आदम जे हर अमल जो इल्मु थींदो आहे। हीअ हदीस मुबारक इमाम अहमद जे लफ़्ज़नि सां मरवी आहे, जीअं अबू दाऊद, इब्ने माजा ऐं तिरमिज़ीअ पंहिंजे पंहिंजे समाक में ॿुधाई नक़ुल कई आहे। हिन हदीस मुबारक खे तिरमिज़ीअ हसन ॿुधायो आहे। हिन हदीस जी रिवायत में ॿिया बि घणा ई हज़रात शरीक आहिनि, ऐं उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हीअ हदीस असलन समाक जी रिवायत कयल आहे। जीअं असां हाणे बयानु कयो त उन में कुझु अल्फाज़ अबू दाऊद जा आहिनि। उन जुमलनि ॻाल्हियुनि जे बारे में जॾहिं साहबनि किरामनि में बहस हलियो त पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो त अफ़सोस आहे अव्हां ते, छा अव्हां अर्श, फ़र्श ऐं अर्ज़ो समावात में उन्हनि जे विच में जेका खलाई फ़िज़ा वग़ैरह आहे उन जे बारे में एतिरो नथा सम्झो त अल्लाह ताला जो अर्श उन्हनि सभिनी ते मुहीत आहे, उन जी ज़ात पाक अज़ीम तरीन आहे। अब्द बिन हमीद इब्ने जरीर इन हदीस जी शरह कंदे ऐं इब्ने अबी आसिम ऐं तबरानी पंहिंजे किताबुल सुन्नत में इन उनवान सां इन हदीस जो ज़िक्र कयो आहे। नीज़ बज़ार पंहिंजी मुस्नद में ऐं हाफ़िज़ ज़िया मुक़द्दसी पंहिंजे किताब मुख़्तार में अबी इसहाक़ सबी जे ज़रिए अब्दुल्ला बिन ख़लीफ़ा ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे हवाले सां बयानु कयो आहे त हिकु औरत पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िदमत में हाज़िर थी अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे लाइ अल्लाह ताला खां दुआ फ़रमायो त हू मूंखे मरण खां बाद जन्नत में दाख़िल फ़रमाए। त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जी अज़मत ऐं बुज़ुर्गीअ जो बयानु कंदे उन औरत खे फ़रमायो, छा जन्नत ऐं ख़ुदा बुज़ुर्गो बरतर जी अर्श ऐं कुर्सीअ खे पंहिंजी दुनियावी फ़िज़ा जी तरह का महदूद शइ सम्झी वेठी आहीं? सही बुखारी में लिखियल आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जॾहिं तव्हां अल्लाह ताला खां जन्नत जो सुवाल करियो त उन खां फ़िरदौस जो सवाल कंदा करियो, जो जन्नत जो आला ऐं विच वारो दर्जो आहे, जंहिंजे मथां अल्लाह पाक जो अर्श आहे। मजमूए अहादीस में दर्ज आहे त हज़रत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त साद बिन मुआज़ जी मौत ते अर्श ख़ुशि थियो हो। हाफ़िज़ मोहम्मद बिन उस्मान बिन अबी शेबा पंहिंजे किताब सिफ़तुल अर्श में बाद इस्लाम जे हवाले सां लिखे थो त अर्श जी तख़लीक़ याकूत अहमर सुर्ख़ सां थी ऐं उन जो क़तर हिकु तरफ़ खां ॿिए तरफ़ ताईं 50 लख सालनि जी मुसाफ़त जे बराबरि आहे। जीअं त इरशाद बारी ताला आहे त अरुजुल मलाइकत व रूह इलैहि फ़ी यौम कान मिक़दारुहु 50 अल्फ़ सनत।
इरशाद रब्बानी जे मुताबिक़ मलाइकनि ऐं रूहनि जी योमिया सऊद जी मुसाफ़त 50 लख सालनि जी मुसाफ़त जे बराबरि थी। ऐं इहो त अर्श खां ज़मीन जी तरफ़ फ़रिश्तनि ऐं रूहनि जी इहा आमद व रफ़्त हर भेरे 50 लख सालनि जी मुसाफ़त जे बराबरि थी। मुतकलमीन मां बाज़ जे नज़दीक अर्श जेको मुस्तवीर आहे पंहिंजे हर तरफ़ खां आलम ते मुहीत आहे ऐं उन्हीअ जे करे अर्श खे नाव फ़लक ऐं फ़लके अतलस व असीर जो नालो ॾिनो वियो आहे। पर इहा ॻाल्हि शरह सां मुताबिक़त आहे रखंदी, छो जो अर्श खे मलाइक खयूं बीठा आहिनि ऐं उन जा पावा आहिनि, जॾहिं त आसमान जा पावा न आहिनि ऐं उहो बिना थंभे जे क़ाइमु आहे, यानी उनखे कोई खयूं न आहे बीठो। अर्श जन्नत जे मथां आहे ऐं जन्नत आसमाननि जे मथां आहे ऐं जन्नत जा 100 दर्जात आहिनि ऐं उन जे हर दर्जे जो दरमियानी फ़ासिलो ज़मीन व आसमान जे दरमियानी दर्जे जे फ़ासिले जे बराबरि आहे। चुनाचे अर्शो कुर्सीअ जे माबेन जेको फ़ासिलो आहे उनखे आसमान जे दरमियानी फ़ासिले सां काई निस्बत नाहे। इन खां अलावा हीअ ॻाल्हि बि क़ाबिल गौर आहे त अरबी लुग़त में अर्शे सरीर यानी तख़्त जो हम माना लफ़्ज़ आहे। अहिड़ो ई तख़्त जहिड़ो बादशाहनि खे हूंदो आहे ऐं उन जे मुतालिक़ अल्लाह पाक जो इरशाद अर्श अज़ीम आहे जेको क़तई तौर ते फ़लक थी नथो सघे, न ई अहले अरब उन खे फ़लक सम्झी सघनि था। जीअं त क़ुरान पाक अरबी ज़ुबान में नाज़िल थियो, उन मां ज़ाहिर थियो त अहले अरब अर्श खे फ़लक कहिड़ी तरह चई सघनि था। इन जे करे अर्श वाक़ई हिकु तख़्त आहे, उन में पावा आहिनि ऐं उन खे फ़रिश्ता खयूं बीठा आहिनि। उन खां अलावा उहो गुंबद जी शिकिल जो आहे जेको मख़लूक़ात जी शित आहे। ख़ुदि अल्लाह पाक जो इरशाद आहे, अल्लज़ीन यहमिलून अल अर्श वमन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही व यस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतहू व इल्मा। उहे जेकी अर्श खे खणंदड़ आहिनि, जेकी उन जे चौधारी आहिनि, पंहिंजे रब जी हमद सां गॾु तस्बीह कनि था ऐं उन ते ईमान आणनि था ऐं मुस्लमाननि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि था। ऐं असांजा रब, तुंहिंजी रहमत ऐं तुंहिंजो इल्मु हर शइ ते समायल आहे। जीअं अॻे ज़िक्र थी चुको आहे, उहे फ़रिश्ता तइदाद में 8 आहिनि जेकी अर्श खे पंहिंजी पुठीअ ते खयूं बीठा आहिनि। जीअं अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे, व यहमिलु अर्श रब्बक फ़ौक़हुम यौमइज़िन समानियह, सूरह हाक़ सूरह 69 आयत नंबर 17। ऐं उन ॾींहुं तुंहिंजे रब जो अर्श 8 फ़रिश्ता खणंदा। शहर बिन हुशब चवे थो त अर्श खे 8 फ़रिश्ता खयूं बीठा आहिनि, या 8 फ़रिश्तनि अर्श खे खयूं आहे, जिन मां 4 चवंदा आहिनि त सुबहानक अल्लाहुम्म व बिहम्दिक लक, सुबहानक अल्लाहुम्म व बिहम्दिक लकल हम्द अला हिल्मक बाद इल्मक। ऐं 4 फ़रिश्ता ही चवंदा आहिनि त सुबहानक अल्लाहुम्म व बिहम्दिक लकल हम्द अला अफ़विक बाद कुदरतक वल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।